THN News। नाज़रीन, वगण खां ख़बर शामिल कयूं था त वगण लॻी ॻोठ थेड़ी हाशिम में JUI सिंध जे जनरल सेक्रेटरी अलामा राशिद महमूद सूमरो जी चूंड मुहिम जे सिलसिले में आमद ॻोठाणनि पारां संदसि शानदार आजियां कई वई। उन मौक़े ते कार्नर गजाणी खे ख़िताब कंदे JUI अॻवान राशिद महमूद सूमरो चयो, एक दफ़ो तो आज़मायो, 70 साल सभिनी खे आज़मायो था। तब्दीली जो निशान किताब, तब्दीली जी जमात सिंध में जमीयत उलमा इस्लाम है। इंशाअल्लाह अल्लाह जी मदद से, अवाम जी ताकत से जमीयत उलमा इस्लाम के प्लेटफॉर्म ता समाज हिड़ी सिंध के बागुन जे बातन में आजाद करे। इंशाअल्लाह सिंध के मुतबादिल कुव्वत ऐं क़यादत फराहम कंदासीं। के 70 सालन खां लुटींदड़ टोले खे ईंदड़ बलदियाती इलेक्शन में रद्द करे पंहिंजे हरॾोखी उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कयो। हिन वक़्तु असांजो मुल्क संगीन माशी हालतुनि मां गुज़रे पियो। असांजो साथ ॾियो, असां तव्हांजे उमेदुनि ते पूरो लहंदासीं। तव्हांजो वोट मज़ाक न आहे, तव्हांजो वोट तव्हांजे 5 सालनि जे तामीर ऐं तरक्की जो ज़ामिन आहे। फैसलो तव्हांखे करणो आहे त पंहिंजनि पेरनि ते कुहाड़ा हणणा आहिनि या 5 सालनि जे लाइ पंहिंजनि नौजवाननि जे मुस्तक़बिल खे बहितर करण जे लाइ जेको आहे उहो चङनि उम्मीदवारनि खे अॻियां आणणो। तब्दीली सिर्फ़ JUI आणे सघे थी। सिंधी माण्हू इलेक्शन खां अॻु सोशल मीडिया ते लिखंदा आहिनि त सिंध तबाह थी वई आहे, पर इलेक्शन में अवाम जे तबाही कंदड़ साॻियनि ई माण्हुनि खे चूंडुनि में वोट था ॾियनि। वरी संदन तनक़ीदुनि जा तीर असां मथां था वसंदा रहनि। असां सिंध बचाइण वारी जिदोजहद करे रहिया आहियूं। सिंध जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। हालात तव्हांजे साम्हूं आहिनि। सवाल जड़ी सिंध सूरत में आहे, मुल्की हालात मखदूश आहिनि। आम माण्हूअ जी ज़िंदगी अजीरन थी चुकी आहे। गरीब माण्हू ॿिन वक़्तनि जे मानी जे लाइ परेशान आहे। ज़रदारी ऐं संदसि सिंध हुकूमत सदाईं सिंधियुनि जे हक़नि ते धाड़ा हया आहिनि। सिंध जा ॿेट विकिरो कंदड़, सिंध जे हक़नि ते धाड़ा हणंदड़ PPA वारनि खे हिन भेरे आवाम रद्द करे छॾींदो। हिन वक़्तु मुल्क जो अवाम मुल्क लुटींदड़नि खे मुकमिल तौर ते रद्द करे अवाम दोस्त उम्मीदवारनि खे वोट ॾींदो। उन मौक़े ते JUI अॻवान कारी मोहम्मद उस्मान मुगेरी, हाफ़िज़ उज़ैर जागीराणी, मोहब्बत खोड़ो, मोहम्मद जान आबिद ऐं ॿिया साणस गॾु हुया।